मिली जे हेकलाईअ में सुणायूं ॻाल्हि सातो खे, असांजे इश्क जा पेरा खुटाइनि ॻोठ तुंहिंजे में। साईं मुंहिंजा रूह रिहाण खे अधु राति ताईं अंदरि जे कननि सां कनाईंदे, तव्हां अलाए त किथे किथे पिया ॿुधो, पर जिते जिते बि मुंहिंजो मुसाफ़िर आवाज़ उन्हनि महबूब दिलनि जी हाज़िरी भरे चुको, उन्हनि सभिनी प्यारनि खे वेलकम ई भलीकार चऊं था। प्रोग्राम मिडनाइट शो इन सफ़र में आऊं तव्हां सां गॾु कंहिंजे कुर्ब जे काफ़िले मां टुटी वियल साजन ख़ासि केली। ऐं साईं मुंहिंजा अॼोके प्रोग्राम जे लाइ हीअ अदबी ख़त जेको लाड़ पट जे नामालूम माॻ खां अदी नूरजान एस असांखे ॾियारियो माणियो आहे त सरजाइस त सूर समाइस त सुख विया, इहे ॿई पूर मूं निमाणी नसीब थिया। हा साजन, वींदड़ डिसूंबर ऐं हलंदड़ जनवरी जे बारे में कुझु ईअं बि खणी चइजे त हिन साल जे हिन हाल खे कुझु तो ॻणियो कुझु मूं ॻणियो। सभु ॾींहं विया छणंदा पिरी, सभु रातिड़ियूं रढ़ंदियूं वयूं, तीअं सभु घड़ियूं छणंदियूं वयूं। कुझु तो कणियूं कुझु मूं कणियूं, कुझु मूं वणियूं कुझु तो वणियूं। ही दर्द भी कुझु आ सबक, कुझु तो पढ़ियो कुझु मूं पढ़ियो। हिन साल जे हिन हाल खे कुझु तो ॻणियो कुझु मूं ॻणियो। हा, हिन साल जे हिन हाल खे कुझु तो ॻणियो कुझु मूं ॻणियो। हा साजन, सोचनि जे हिन वॾे वखर सां निभाईंदे अहिड़ा अलाए त केतिरा साल गुज़री विया, पर आसमान ते भटकंदड़ उन अकेले तारे जीअं लाड़ जे नामालूम माॻुनि ते राहूं वठी रोअंदड़ मुंहिंजी अखियुनि जी उहा तड़प बि साॻी आहे। हा, उहा दिलि बि साॻी आहे, उहा पुकार बि साॻी आहे। हा साजन, मूं अभागी लाइ कुझु बि नाहे बदिलियो। जी हा, जेकॾहिं बदिलियो आहे त सिर्फ़ु साल बदिलियो आहे, पर वक़्त जे वहिंवारनि सां निभाईंदे कॾहिं कॾहिं मूंखे उन मलूकड़े माज़ी जा के पल के लम्हा ऐं के ज़माना कंहिंसां गुज़ारियल के शामूं मुंहिंजे हीअं खे ईअं ॾारे विझंदा आहिनि जीअं जंड में दाणा पिसजी वेंदा आहिनि। आऊं ओरीअं पार परीअं पार परी थिया, आऊं ओरीअं पार परीअं पार परी थिया। बख़्तली ब्रेह जी तिख वहे थी तार, लहरनि जे लाचार मूंखे पसण खां परे कयो। हा साजन, लतीफ़ साईं जे हिननि सिटुनि वांगुरु ॾुखनि जे हिन ॾेह में डूंगर ॾोरींदड़ मुंहिंजो मनु केॾो उतावलो ऐं उदास आहे, तंहिंखे आऊं अणपढ़ लफ़्ज़नि में कीअं बयानु करियां। हा साजन, आऊं सिर्फ़ु 5 दर्जा पास आहियां, पर मुंहिंजे अंदर में हिन बेमक़सद ज़िंदगी ते लिखण लाइ घणो कुझु आहे। काफ़ी ॾींहंनि खां तव्हांजा सभु प्रोग्राम ॿुधंदे पई अचां, पर लिखण खां उन करे बि कासिरो हुयमि जो मूंखे मौक़ो ई न पियो मिलियो। पर तव्हांजे मधुर आवाज़ में थर जे उन लेखक गणेश एम तुवर जो अदबी ख़त ॿुधमि त यकीनन मुंहिंजो हियूं फारूं फारूं थी वियो। ऐं उन खां पोइ जीअं ग़ुलाम हुसैन सिंधी जो ख़त बि ईअं लॻो ॼण का बेक़सूर हरणी रछ में फासण खां पोइ पंहिंजे बचनि खे खीर पीआरण लाइ ॿाॾाईंदी हुजे। ऐं अदा गुलशेर ख़ासकली जो बि अदबी ख़त लाजवाब हो, जंहिंखे सुहिणे ऐं सुठे अंदाज़ ऐं अदायगी सां तव्हां पढ़ियो। ऐं हा साजन, जीअं सुठे लेखक अदा इस्माइल आमड़े बि पंहिंजे अंदर में झाती पाए दर्दनि जी उकासी करे हक़ीक़त बयानु कई, जंहिंखे तव्हां पंहिंजे मधुर आवाज़ में ॿुधंदड़नि अॻियां पेश कयो। हा, तॾहिं लिखण ते मजबूर थियसि। ऐं हा साजन, अखियुनि जूं सभु उटारूं हसरतूं अखियुनि में ई दफ़न कयूंसीं। तॾहिं त सुहिणी जे सॾ वराकनि वांगुरु सिर्फ़ु चपनि ते सदाऊं ई रहिजी वयूं। जी हा, जीअं यतीम ॿारनि खे माइटनि जो विछोड़ो वढींदो आहे, तीअं ज़िंदगी जे हिन सफ़र में मूं बि घणो कुझु विञायो आहे। पर उन्हनि सभिनी वार्ताउनि खे विसारणु मूं लाइ ॾाढो ॾुखियो सफ़र आहे। जीअं की शाइर जो सुठो आहिनि त विसारण वसन मुंहिंजे में विसारियां थी त सुॾकां थी। हा, विसारण वसन मुंहिंजे में विसारियां थी त सुॾकां थी, विछोड़ा जाम जीवन में पचारियां थी त सुॾकां थी। हा साजन, ज़िंदगी सिर्फ़ु टाणनि ई माण्हुनि जो नालो न आहे, बल्कि हिन नीह जे नांग जेके मूंखां छांवरा खसिया ऐं जेके हसीन फिज़ाऊं खसियूं, अकनि जी फुलड़ियुनि ऐं गुलनि जी टोकरियुनि जहिड़ा प्यार खसिया, तिन बेक़रारियुनि खे दिलि में समाईंदे ऐं ज़िंदगी जा ॾींहं कीअं थी कटियां इहो न पुछ। हा, जीअं की शाइर केॾो न सच लिखियो आहे त ज़िंदगी अज़ाब आ गुज़ारिजे बि कीअं भला। हा, ज़िंदगी अज़ाब आ गुज़ारिजे बि कीअं भला,
रात देर सां लंघियसि शहर जी गली मंझां, त कंहिं खणी नज़र ॾिठो त कंहिं हणी पथर पुछो, त रात जे पहर में छो असांजे शहर में राह ते पयो रुली, छो नथो तूं घर जुली। सवाल कंहिं इहो पुछम त पोइ पक थी वयुमि त ज़िंदगी अज़ाब आहे, गुज़ारजे बि कीअं भला। हा साजन, जीअं राताई पखी पंहिंजा आखिरा भुलिजी वेंदा आहिनि, तीअं अबाड़नि जा कख ॾिसंदे बि मूंखे के सदियूं निभरी वयूं आहिनि, ऐं मुंहिंजे सीने में केॾियूं सुकूं ऐं छिकूं आहिनि उन्हनि बाग़नि खे पसण जूं जिते मुंहिंजो बचपन गुज़रियो, ऐं जिते मूं नींहं लॻायो, ऐं जिते मूं पंहिंजनि सहेलियुनि सां गॾु के गीच ॻाया ऐं खिंचल कया। सभु कुझु ईअं उजड़ी ख़तमु थियो जीअं वणनि मां पन छिणी वेंदा आहिनि। साजन, कलम खे बंदि कंदे इहो ई चवंदी हुयसि त तुंहिंजो मिठड़ो आवाज़ जॾहिं बि लाड़ जे थदड़ियुनि हीरोनि सां टकराईंदे मुंहिंजे अङण ते बीठल उन्हनि नुम टारियुनि सां लाऊं लहंदो आहे, त अलाए छो कुझु देर लाइ पंहिंजो पाण खे आज़ाद फिज़ाउनि में उॾरंदड़ उन्हनि पखियुनि वांगुरु सम्झंदी आहियां, जेके सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उते ई आखिरा ॾींदा आहिनि जिते अमन जी ख़ुशबू हूंदी आहे। बाक़ी मुंहिंजी ज़िंदगी कुझु ईअं बि आहे जीअं के शाइर केॾो न सच लिखियो आहे त मन मणीअ मोहे विधो बसि हथु कयो मूं हार खे, मन मणे मोहे विधो बसि हथु कयो मूं हार खे, चित चने सर वियो हटाए थी सिकांसी घार खे, वर विछोड़ो ॾेई मूंखे कांध कायरो झो थियो, री सजण थी सेज भायां मां सॼे संसार खे, दादली दरबार जी कंहिं राज जी राणी हुयसि। हा, दादली दरबार जी कंहिं राज जी राणी हुयसि, थे मिलिया मूं मुश्क अंबर रोज़ हिन रुखसार खे, हर जॻह ते हाक मुंहिंजी थे हुकुम मुंहिंजो हलियो, हे जमा हे रो करे वेठसि विञाए यार खे, हो मथां मान मुंहिंजो मूं थे माणा कई कया, पर वॾाई कम न आई मूं न परखियो प्यार खे, तख़्त मुंहिंजो वक़्त मुंहिंजो भाग मुंहिंजो हो भलो, चाह मां चूंडे खयो हो मूं गुलनि मां हार खे, मां ॾोहागण ॾोह मुंहिंजो पाण साम्हूं पाण कई, थी कमीणी कीन ॼातम इश्क जे इसरार खे, ए गफ़ूर शाह ए बमूं में आऊं थियसि अगली आहियां, वेसली थी मूं विञायो दिलि रुबा दिलदार खे, हा दिलि रुबा दिलदार खे।